साईं फरमायो तो कंहिंजो हक न खाए जाए, कंहिंजो हक न खाए जाए, पराओ हक खाइण हराम आ। हिकड़ी बीए जी वट सुईअ जो धागो पराओ आ न, पराई शे जे वेझो न वंजा, पराई शे बिना मोकल जे पराई शे इस्तेमाल न कजाए। इस ताईं जो जुती पराई पई आ न, उहा पाए जे वुज़ू थो, मस्जिद जे दर ते पियूं जुतियूं, कंहिंजी जुती पाए जे वुज़ू थो करे चा। पराई जुती जेतिरी देर पेर में पायूं बीठो आ न, ओतिरी देर उनखे दोज़ख जे टांडन ते बीहारियो वेंदो। अब ॻाल्हि सम्झो था? हुज़ूर जन ख़ैबर जी जंग ते विया, ख़ैबर जी जंग फतह करे मोटिया। साईं जन सां जेके गॾु माण्हू हुया न, जमायत जेका सुहिणे नबी सां गॾु हुई, उन्हनि मां हिकिड़ो माण्हू वफ़ात करे वियो। हुज़ूर जन के इतला ॾिनो, या रसूल अल्लाह फलाणो माण्हू मरी वियो आहे, उनखे गुस्ल ॾिनो अथऊं, कफन ॾिनो अथऊं, जनाज़ो तयारु आहे, तव्हां उनजो जनाज़ो पढ़ो। छो त हुज़ूर फरमायो त जे तव्हां मां को मरी वञे न, मूंखे ज़रूरु इतला ॾींदो, जंहिंते मां जनाज़ो निमाज़ पढ़ां, उनजी अल्लाह ताला क़ब्र बि रोशन करे छॾियो। कींदा भाइयो जंहिंजे जनाज़े ते मदीने वारो तकबीर हणे, हुज़ूर जंहिंजे लाइ दुआ घुरनि, भाग भला आहे न उनजा। अर्ज़ कयूं या रसूल अल्लाह, ही माण्हू मरी वियो आहे, जनाज़ो तयार आहे, या रसूल अल्लाह अवां उनजो जनाज़ो हली पढ़ायो। साईं फरमाया सल्लू अला साहिबिकुम, पंहिंजे साथी ते वञी पाण जनाज़ो पढ़ो, मां न पढ़ंदुसि। असां बि ॾकी विया। रहमत वारो रसूल चए थो मां दुआ न घुरंदुसि, जनाज़ो न पढ़ंदुसि हिन जे लाइ। माना हिन खां का अहिड़ी त ग़लती थी आहे जो नबी सुहिणो हिन जी जनाज़ो नथो पढ़े। असां बि राज़दार हा, सम्झी विया हिन खां का ग़लती थी आहे, हुकुम मञूं, जनाज़ो पढ़ी दफ़नाए छॾियूं। हाणे मोटी आया, या रसूल अल्लाह अवां छो हिन जो जनाज़ो न पढ़ायो? पाण फरमायूं ख़ैबर जो जेको गनीमतुनि जो माल हुयो, उन मां हिकिड़ी रस्सी हिन चोराई आहे। छा रस्सी चोराई अथई? उन रस्सी खे जहन्नम जी बाह जो गट बणाए हिन जे गिची में विधो वियो आहे। हिन चोरी करण वारे जो जनाज़ो मां मोहम्मद कोन पढ़ाईंदुसि। इस्माइलानी वारा सम्झो था, परायूं बकरियूं चोरी, परावा माल चोरी, परावा असबाब चोरी, कंहिंजे प्लाट ते कब्ज़ो, कंहिंजे घर ते कब्ज़ो, मिस्कीननि सां ज़ुल्म, नाजाइज़ियूं, नाइंसाफ़ियूं। मदीने वारे साईं फरमायो त हिन पराई रस्सी चोराई आहे, उहा जहन्नम जो गट बणजी हिन जे गिचीअ में पई आहे। मां हिन जो जनाज़ो तॾहिं न पढ़ायो। असां जो हुनजो सामान वञी खोलियोसीं त उहा रस्सी ख़ैबर जे यहूदियुनि जी रस्सी हुई। एतिरी रस्सी हुई जो 2 दिरहमनि खां वधीक हुनजो मुल्ह न हो। 2 रुपया। घणो? केतिरी क़ीमत हुई उन रस्सीअ जी? 2 रुपया। 2 रुपए जी रस्सी हुन चोराई आहे। मदीने वारे जनाज़ो निमाज़ न पढ़ियो, दुआ न घुरी। फरमायो इन जे गिचीअ में जहन्नम जी बाह जो गट बणजी आहे, रस्सी पई आहे। मां मोहम्मद इन जो जनाज़ो न पढ़ायो। हाँ ओ मिठा, पराओ हक खाइण, कंहिंसां नाजाइज़ी करण, कंहिंजी हक तलफ़ी करण, अरे इहो त यज़ीद जो कम आहे, इहो त शिमर जो कम आहे, इहो त इब्न साद जो कम आहे। हुसैनी जवान कॾहिं बि पराओ हक न खाईंदा आहिनि। हाँ मदीने वारे साईं फरमायो त तूं कंहिंजो हक न खा। व अनफिक अला अहलिक मिन तौलिक, पंहिंजे हैसियत आहर पंहिंजे बच्चन ते ख़र्च कर, पंहिंजे घर वारनि ते ख़र्च कर। घर वारनि ते ख़र्च करणु इहो बि सवाब आहे। घर वारनि खे अटो वठी ॾे, लटो वठी ॾे, तेल मिर्च लूण
मुसाग घरवारी के इहो बि अजुर ऐं सवाब मदीने वारे साईं फरमायो हिकिड़ो रुपयो तव्हां यतीम खे ॾियो ख़ैरात में ॿियो रुपयो तव्हां मुजाहिद खे ॾियो जंग जे रस्ते में टियों रुपयो तव्हां मिस्कीन गरीब माण्हू जे मथां ख़र्च कयो चौथों रुपयो मस्जिद ठाहिण ते ख़र्च कयो पंजों रुपयो पंहिंजी घर वारी ते ख़र्च कयो साईं फरमाइनि था हुननि चइनी रुपयनि खां इहो वधीक अजुर आहे जेको घर वारी ते गिरह ठाहे घर वारी के वात में विझो भी बिन नफिलन जो सवाब वा गाल समझो था न गिरह ठाहे घर वारी के वात में गॾजी मानी खाओ घर वारी सां गॾजी मानी खाओ इहा बि सुन्नत आहे उनखे सुठी संभाल लो मानी टुकुर में खर्च पखे में कंजूसी न कयो बखीली न कयो कुशादगी सां पंहिंजे घर वारनि ते ख़र्च कयो इहो ख़र्च भी इबादत में आ अजुर ऐं सवाब चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि मदीने वारे साईं फरमायो त पंहिंजे घर वारनि ते ख़र्च कर पंहिंजे हैसियत आहार जितनी रब तौफीक ॾिनी आहे ओतिरो बस बखीली न कर कंजूसी न कर सरकार फरमायो वला तरफा अनहुम असाक अदबा पंहिंजे घर वारनि खे अदब एतराम सेखार उन्हनि खे सुठा सबक सेखार उन्हनि खे सख़्ती सां कॾहिं नरमी सां पंहिंजे घर वारनि खे सुठियूं ॻाल्हियूं सेखार व अखिफहुम फिल्लाह पंहिंजे घर वारनि खे अल्लाह जे ख़ौफ खां ड्रेजार ज़ाल नथी नमाज पढ़े उनखे अल्लाह जे ख़ौफ खां ड्रेजार ओ भाग भरी नमाज पढ़ अल्लाह जो डमर अल्लाह जो कहर बेनमाज़नि ते पवंदो आहे घर वारी नमाज पढ़ पुट खे चओ बच्चा नमाज पढ़ न्याणी खे चओ बच्चा नमाज पढ़ साईं फरमाइनि था इहो तुंहिंजे मथां हक़ आहे पंहिंजे बच्चनि खे सुठी ऐं सुहिणी तालीम ऐं तरबियत ॾे सुभान अल्लाह हीअं हिकिड़ो असाबी तो चवे त मां नंढड़ो हुजां ॿारड़ो हुजूर जन जे चौधारी वॾा वॾा असहाबी वेठा बदरी असहाबी अबू बकर हज़रत उमर हज़रत उस्मान हज़रत अली वॾा जलील क़दर सहाबी वेठा हुजनि ऐं हुजूर जन खे टोकरीअ में फ्रूट मेवो हदीअ में मिलियो सूखड़ी में मेवो मिलियो जी मां परे बीठो हुजां हाणे दिलि ॿाराणो जे पे दिल पे चवे त अल्लाह जे मूंखे हुजूर सां गॾिजी खावां जे हुजूर सां गॾिजी मां खावां पर परे बीठो आहियां विच में सहाबी चौधारी हुजूर जे मूं दिल में सोचां पियो मेवे खे ॾिसां पियो ठोकरो रखियो आहे साईं जे अॻियां सोचां पियो वाह मुंहिंजो कुर्बन भरियो नबी वाह मुंहिंजो ग़ैबदान नबी जे मुझे दिल में यो ख्याल आयो आ हुजूर फरमायो या बुनैया ए बचड़ा वेझड़ो आ मूडे करीबा अच में वो मुसा गॾजी खा ता गाल समझी हले न समझी हाँ हुन जे ॿारड़े जे दिल में ख्याल हुजूर समझी वरतो ऐं ॿार खे सॼऊं केॾे प्यार सां या बुनैया ए बचड़ा ए पुटड़ा मुंहिंजे वेझो आ ऐं तव्हां ॿारड़ा ईंदा न वेझो है छोरा है निभागा तड़ाईंदा लपाटूं हणंदा को पीर को बुज़ुर्ग को आलिम आयो ॿारड़ा
वेझो ईंदा न उनखे धिकींदा परे कंदा पर मुस्तफ़ा ॿारनि खे सॾे पंहिंजे वेझड़ो थो विया सोने नबी फरमायो या बुनैया ए बचड़ा उदनु मिन्नी मुझे वेझो आ कुल समिल्ला व कुल बियमीनिका व कुल मिम्मा यलीका हलिया पुटड़ा मूंसां गॾिजी खा भाग त इन जा जेके मदीने वारे सां गॾु जो खा ऐं जेके हुजूर सॾे पाण सां पिया खाराए वाह दीदार बि यार जो वरी खोराक बि दिल पर जे साईं फरमायो से समिल्ला बच्चा खाइण खां पहिरीं अल्लाह जो नालो वठ बिस्मिल्लाह पढ़ो नंढड़े ॿार जी तरबियत तालीम सबक पिया सेखारनि ॿारड़े खे समिल्ला बिस्मिल्लाह पढ़ कुल भी यमीन का बच्चा सच्चे हथ सां खाओ व कुल मिम्मा यली का पंहिंजे पासे ॾों खाओ हाणे अच्छा वार थी विया आहिनि माण्हुनि खे ख़बर न आहे त सॼे सां खाइजे या खॿे सां चांहि वेठा पीअंदा वॾे शौक़ सां खॿे हथ सां सुर्कियूं भरींदा खॿे हथ सां मदीने वारे साईं फरमायो त शैतान खॿे सां खाईंदो आहे शैतान खॿे सां पीअंदो आहे मोमिन खाईंदो आहे त सॼे हथ सां मोमिन पीअंदो आहे त सॼे हथ सां पोइ कींदा पायो सॼे सां खाइबो या खॿे सां सॼे सां पीबो या खॿे सां पर इहो तव्हां पंहिंजे बच्चनि खे बि सेखारियो न तव्हांखे पीउ मां सेखारे हा त तव्हां वॾा थी वञो हा त बि तव्हां सॼे सां खाओ हा खॿे सां न खाओ हा पर इहा तव्हांजे पीउ माउ तव्हांखे कोन सेखारियो पर तव्हां त घटि में घटि ख़्यालु ॾो कयो न पंहिंजे बच्चनि खे सेखारियो बच्चा खाई त अव्वल चओ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बच्चा खाई त सॼे सां खाओ बच्चा पंहिंजे पासे ॾों खाओ सोना नबी दा फरमाइनि त पंहिंजे पासे ॾों खाओ हाणे असां वेठा हूंदासीं न बूटी जे ॿिए पासे ॾों पाटड़े में थालड़े में बूटी ॿिए जे पासे ॾों हूंदी होॾे लोणो वराए बूटी खणी वठंदी इहो बि ज़ुल्म आहे इहा बि नाजाइज़ी आहे इहा बि नाइंसाफ़ी आहे पर जेकॾहिं तुंहिंजे पासे ॾांहुं बूटी अची वई आहे न पासे वारे उन बूटी खे छिनी ॿ हिसा करे अधु तूं खा अधु पासे वारे खे ॾे इहो बि सार उहा ॻाल्हि सम्झो था पंहिंजे बच्चनि खे सेखारियो अब्बा मजलिस में वञबो आहे मथड़ो ढके वञबो आहे पुट कुरान ॿुधबो आहे कुरान पढ़बो आहे मस्जिद में वञबो आहे त मथड़ो ढके वञबो आहे इहा ॻाल्हि पंहिंजे बच्चनि खे सेखारियो साईं फरमायो त जेकॾहिं तव्हां पंहिंजे बच्चे खे भलो घोड़ो तोहफ़े में ॾियो भलो घोड़ो सवारी जो भलो घोड़ो हींअर कारूं ऐं जीपूं आहिनि ऐं मोटरसाइकिलूं हुनखे त घोड़ा हूंदा साईं फरमायो भलो घोड़ो ॾियोसि उन खां भलो आहे उनखे हिकिड़ी सुठी तालीम सुठी ॻाल्हि सेखारी हाणे हिन दौर जो घोड़ो आहे स्कूटर या कार पुट खे कार वठी ॾी पुट खे मोटरसाइकिल वठी ॾी उन खां भली ॻाल्हि आहे मदीने वारो थो फरमाए उनखे चओ बच्चा सॼे हथ सां खा बच्चा सॼे हथ सां पीउ बच्चा खॿे हथ सां इस्तंजा कबी आहे सफ़ाई कबी हेठि जी त खॿे हथ सां सॼे हथ सां सॼो हथ खाइण पीअण जे लाइ के शइ ॾियण जे लाइ वठण जे लाइ ऐं जेके घटिया कम आहिनि उन्हनि जे लाइ खॿो हथ मदीने वारे साईं उन नंढड़े बचड़े खे तालीम ॾिनी पर असुल में उन ॿार खे न पे सेखारियूं असां उम्मत खे पे सबक सेखारियूं बच्चन के कुरान पढ़ण सेखारियो मदरसे में छॾियो पुटड़ो समझ जहिड़ो थिए न त उनखे पहिरीं पहिरीं सेखारियो चओ पुट अल्लाह अल्लाह हाणे बच्चे के छा चवंदा पुट लठ त खण अम्मा खे लठ त हण ऐं पोइ सॼी उमिरि लठियूं पियो हणंदो ॿियो छा कंदो
बच्चन के कुरान पढ़ायो सरकार फरमायो आ त जने बार ॻाल्हाइण जेड़ो थिए ये गल समझण जी आ या अमल करण जी आ तवज्जो आहे मुडे बार ॻाल्हाइण जेड़ो थिए जेडी मल बार ॻाल्हाइण शुरू कंदो आ ते दफ्तर वारा लिखण शुरू कंदा आहिनि जॾहिं ॻाल्हाइण ॿार शुरू करे त पहिरीं पहिरीं उनखे सेखारियो बच्चा चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ ला इलाहा इल्लल्लाह बच्चन खे जॾहिं ॻाल्हाइण शुरू कंदे त उन्हनि खे ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण सेखारियो वरी जॾहिं को तव्हां मां मरण जे वेझो अचे सकरात जंहिंखे लॻे उन जे पासे में लकिनू मोताकुम बिकलिमत ला इलाहा इल्लल्लाह मरण वारे जे पासे में वेही चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह तव्हांजे रीस ते उहो बि पढ़ंदो जे मरण जे टाइम ते आखिरी कलमो उन जो ला इलाहा इल्लल्लाह थी वञे जन्नती जेडी मल ॻाल्हाइण शुरू कयई न नंढपण में त मलाइकन पहिरीं छा लिखियुसि वरी जेडी मल मरण ते आयो तव्हां तलकीन कयसि छाजी ऐं मलाइकन आखिरी जुमिलो कहिड़ो लिखियो हाणे विच जिंदगी जा जेकी बि कारनामा रातियूं ॾींहं साल सदियूं जेकी बि उमिरि गुज़री न उन जे विच वारा दफ्तर जी शुरूआत बि कलमे सां दफ्तर जी एंड पछाड़ी बि कलमे सां रब फरमाईंदो विचों दफ्तर पढ़ोसीं न दर जन्नत जा खोले सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हां ॻाल्हि सम्झी जी साईं हाँ बच्चन खे बि इहो कलमो सेखारियो वरी को मरण ते अचे त उन खे इहो कलमो तलकीन कयो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ ला इलाहा इल्लल्लाह पढ़ ला इलाहा इल्लल्लाह 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 सुभान अल्लाह मदीने वारे साईं फरमाया त जेको माण्हू कंजुल माल में इमाम मुत्तकी हिंदी रिवायत आंदी आ हिकड़ो भेरो बानो चवे तो ला इलाहा इल्लल्लाह उन जा 4000 कबीरा गुनाह बख्शी था घणा 4000 से भी कबीरा गुनाह वड्डा गुनाह कबीरा गुनाह जीअं कत्ल करण कबीरो गुनाह हुआ जादू करण कबीरो गुनाह हुआ पीउ मां जी नाफरमानी करण कबीरो गुनाह हुआ इस्लाम ऐं कुफ्र जी जंग मां पुठी ॾेई भॼण कबीरो गुनाह हुआ गिला करण कबीरो गुनाह हुआ धाड़ो हणण कबीरो गुनाह हुआ जादूगर जी तस्दीक करण कबीरो गुनाह हुआ एड़ा 4000 कबीरा गुनाह हिकड़ो भेरो ला इलाहा इल्लल्लाह पढ़े 4000 कबीरा गुनाह बख्शजी था वञन वो इस्माइलानी वारा जे न पढ़ी त चओ पंहिंजी क़िस्मत खे हेडो फायदो मदीने वारो मीर पंहिंजी उम्मत खे ॿुधाए वियो ऐं तुंहिंजी ज़बान न वरे तोखे टाइम नथो मिले तो वट टीवी जे लाइ टाइम आहे तो वट ओताक ते कचहरी जे लाइ टाइम आहे तो वट ड्राड़ू बटाकू हण जे लाइ टाइम आहे तो वट ज़िक्र जे लाइ टाइम न आहे जो वेही का घड़ी चला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो कलमो जेकॾहिं 70,000 भेरा पढ़ी
ऐं कंहिं बि मैयत खे बख़्शो न उनजी यकीनी मग़फ़िरत पक्का उनजी माफ़ी माशाअल्लाह। हिन ॻोठ में बि मरहूम वफ़ात करे वियो आहे, 3 ॼणा वफ़ात करे विया आहिनि। मरहूम मग़फ़ूर हाजी अब्दुल गफूर जी घरवारी जेकी भी फौत थी विया आहिनि, अल्लाह उन्हनि जे क़ब्रुनि ते जन्नत जा दरवाज़ा खोले, अल्लाह उन्हनि जे क़ब्रुनि खे जन्नत जो गुलो गुलज़ार बनाए। जेन तां जो को माण्हू फौत थी वियो आहे, अबो गुज़ारे वियो, अमड़ गुज़ारे वई, को वेझो रिश्तेदार या को दोस्त गुज़ारे, 70,000 भेरा कलमो पढ़ी उनखे बख़्शो, यकीनन अल्लाह उनखे जन्नत ॾींदो, यकीनन उनजी मग़फ़िरत थी वेंदी। पर 70,000 कलमो पंहिंजे लाइ पढ़ी रखो, रिजर्व करे रखो, इहो अल्लाह वटि जमो थियो पियो हूंदो स्पेयर में। जेॾी महिल मरंदव न, जेॾी महिल तव्हांजो साह निकिरंदो, मलाइक खणी ईंदा कलमो, अचे रब जे ख़िदमत में पेश कंदा, मौला हिन 70,000 भेरा कलमो पढ़ियो हुयो, रब फरमाईंदो इन कलमे जे सदके मूं बख़्शो मांस, दर जन्नत जा खोले ॾियोसि। अल्लाह करे तो वटि टाइम थिए जो ये 70,000 भेरा पढ़ी पंहिंजे सिर जे लाइ। ॾिसो न, माण्हू 5 रुपया लिकाए रखंदो आहे, ज़ाल खे चवंदो हे लिकाए रखजांइ, कॾहिं मींहं वसंदे कमु अचे, मुश्किल का ज़रूरत पवे त हे 5 रुपया टारे रख। पंहिंजे ॾुखे वक़्त जे लाइ 5 रुपया लिकाए रखबा आहिनि। मिठा इहो कलमो पंहिंजे लाइ पढ़ी रख, इहो तोखे मरण खां पोइ कमु ईंदो, इहो तोखे जन्नत ॾे वठी वेंदो।